सिंध पुलिस सूबे में अगवा थियल 35 खां वधीक मुगुनि खे बाज़ियाब कराइण में नाकाम। धाड़ेल कंदकोट में वधीक हिक वापारी गुलाम सरवर तहीम खे अगवा करे विया। वापारियुनि जो एहतजाज, मुगुनि जा वारस पंहिंजे प्यारनि जे घरनि ॾांहुं वापसी न थियण ते मायूस। सूबे में मुगुनि जी बाज़ियाबी लाइ एहतजाज जो सिलसिलो बि जारी। सखर डिवीजन में को भी मानू धाड़ेलन वटि कैद नाहे। कच्चे में धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन जारी है। पक्के में वेठल धाड़ेलन जे सहूलतकारन खिलाफ बे कार्रवाई थींदी। डोहारन जे साथारी पुलिस ऑफिसरन के भी बख्श न कंदासीं। घोटकी में मीडिया से ॻाल्हाईंदे आईजी सिंध गुलाम नबी मेमून चयो आहे त जदीद हथियारन की खरीदारी लाइ पैसा ॾेई छॾिया आहिनि, जेके जल्द मिली वेंदा। कच्चे में रुगो धाड़ेल न रहंदा आहिनि। कुछ डोहारी आहिनि जंहिंजो ख़ात्मो कयो वेंदो। प्रिया कुमारी केस में का बि घबराई न थी आहे। सिंध की राजधानी कराची में बे बदमनी की बाहि ते ज़ाब्तो न आयो। फौरन तां वधीक ॿ ॼणा क़तल। साइट एरिया में हथियारबंदनि पैसा जमा कराइण लाइ बैंक वींदड़ 2 ॼणनि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। 1.25 करोड़ रुपया फुर करे फरार। पुलिस वाक़े जो ज़िम्मेवार बे मक़तूलनि खे करार ॾेई छॾियो। डीआईजी असद रज़ा चयो आहे त एडी वॾी रक़म मुंतकिल करण दौरान पुलिस खे छो न ॿुधायो वियो। रक़म वॾी हुजे त पुलिस या सिक्योरिटी गार्ड जो गॾु हुअणु ज़रूरी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में सिक्योरिटी ऐं निगरानी वधाइण जी हिदायत करे छॾी। मुराद अली शाह चयो आहे त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ यकीनी बणाए वञे। पुलिस हर तरह से बेहतर कम कंदी त ॾोह ख़त्म थींदा। वॾे वज़ीर जी सदारत हेठि अमन अमान जी सूरताल बाबत इजलास स्ट्रीट क्राइम के हवाले से ब्रीफिंग ॾिनी वई। हुकूमत अवाम मथां हिकु भेरो ॿीहर बिजली बम किराए छॾियो। 1 महीने लाइ बिजली ₹4.92 फी यूनिट महांगी। नेपरा बिजली महांगी करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त बिजली के अघ में वाध फेबरवरी के फ्यूल एडजस्टमेंट की मद में कई वही है। बिजली के अघ में वाध लाइफ लाइन ऐं के इलेक्ट्रिक के वापेदारन ते लागू न हूंदी। वापेदारन के अप्रैल महीने के बिलन में वाध अदा करनी पवंदी। सऊदी अरब तरफा पाकिस्तान में $5 अरब की सीड़पकारी जो पहिरियों मरहलो जल्द मुकम्मल करण के अज़म जो इज़हार। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान और वज़ीर आज़म शहबाज शरीफ विच में मुलाकात जो गडियल पधरनामो जारी। पधराई में चयो वियो आहे त सऊदी वली अहद और शहबाज शरीफ विच में अल सफ़ा पैलेस मक्का मुकरमा में मुलाकात थी, जंहिं दौरान कारोबार और सीड़पकारी में सहकार वधाइण लाइ गडियल अज़म जो इज़हार कयो वियो। सऊदी वली अहद पाकिस्तान जो जल्द दौरो करण वारी दावत क़बूल करे वरती। सेनेट चेयरमैन और डिप्टी चेयरमैन की चूंड सुभाणे थींदी। पीपल्स पार्टी यूसुफ रज़ा गिलानी के सेनेट चेयरमैन चूंडाइण लाइ राब्ता तेज़ करे छॾिया। सेनेट चेयरमैन की चूंड बाबत पीपीए की कमेटी जा मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां राब्ता। शहरी रहमान चयो आहे त यूसुफ रज़ा गिलानी के सेनेट में वाज़े हिमायत हासिल आहे। सेनेट चेयरमैन और डिप्टी चेयरमैन की चूंड रोकण वाली दरख्वास्त ते नोटिस जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई की दरख्वास्त ते इलेक्शन कमीशन का जवाब तलब करे वरतो। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस आमिर फारूक ऑर्डर जारी करे छॾियो। फैसले में चयो वियो आहे त पीटीआई 5 सेनेटर्स के इलेक्शन रोकण वारी अपील ते एतराज़ खत्म कया विया आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी ईंदड़ चूंडुनि में नई सियासी पार्टी तहत विढ़ण जो ऐलान करे छॾियो। शाहिद खाकान अब्बासी नई सियासी पार्टी की रजिस्ट्रेशन लाइ इलेक्शन कमीशन से राब्तो करे वरतो। पार्टी की रजिस्ट्रेशन लाइ इलेक्शन कमीशन में तफ़सील जमा कराए छॾिया। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त हुन सियासी पार्टी की रजिस्ट्रेशन लाइ इलेक्शन कमीशन के घुर्बल दस्तावेज फराहम करे छॾिया आहिनि। हू ईंदड़ चूंडुनि में नई सियासी पार्टी तहत विढ़ंदो।
सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमुण खे सुतसमा वारो कलमदान बि ॾिनो वियो। नोटिफिकेशन जारी। शर्जील मेमुण वटि एक्साइज़ ऐं ट्रांसपोर्ट जा बि कलमदान मौजूद आहिनि। कोटड़ी बैराज वटि सिंधु में पानी जो बोरान संगीन। ठटे ज़िले जी शाखुनि में वारी उॾामण लॻी। कोटड़ी बैराज ते केबी फीडर अप ऐं केबी फीडर डाउन में पानी अणलब। ठटे ज़िले जे सब डिवीज़न साकरो बघाड़ डिवीज़न जे वाहन ऐं शाखुनि में वारी उॾामण लॻी। आबादियुनि में बि पीअण जे पाणी जी खोट पैदा थी वई। कराची समेत सिंध जे वॾनि शहरनि मां ईद मल्हाइण लाइ वेंदड़ मुसाफ़िरनि खे ट्रांसपोर्टर्स ॿिन्ही हथनि सां फुणण लॻा। सिंध जो ट्रांसपोर्ट खातो अघु निंड सुतल। ट्रांसपोर्टर्स प्यारनि सां ईद गॾु मल्हाइण लाइ वेंदड़नि खां ॿीण ते भाड़ा उगाइण लॻा। मुसाफ़िरनि पारां हुकूमत खां ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। ऐं सऊदी अरब में शवाल जो चंड ॾिसण लाइ अदालती काउंसिल जो इजलास। सऊदी फल्किया जे माहिरनि जो चवणु आहे त अॼु शवाल जो चंड नज़र अचण जा इम्कान आहिनि। चंड नज़र न अचण या अचण बाबति बाज़ाब्ता ऐलान सऊदी आला अदालत कंदी।